अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु ॻाल्हि में मां आहियां मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, बल्दियाती निज़ाम जे हवाले सां सूबनि जूं चारई असेंबलियूं ते कानून साज़ी करे रहियूं आहिनि। किथे इहे चूंडूं जमाती त किथे वरी गैर जमाती बुनियादनि ते थींदियूं। इन हवाले सां सिंध असेंबली पिणु सिंध लोकल गवर्नमेंट बिल 2013 मंज़ूर करे वरितो आहे, जंहिं ते क़ाइम मक़ाम गवर्नर पिणु इन बिल ते सही करे छॾी आहे। इहो नओं मकानी निज़ाम सिंध ऐं सिंध जे अवाम लाइ केतिरो फ़ाइदेमंद साबित थींदो, इन ते ॻाल्हाइण लाइ अॼु असां सां स्टूडियो में महिमान आहिनि सैयद नासिर हुसैन शाह PPMP। वॾी महिरबानी नासिर साहब, तव्हां टाइम कढी प्रोग्राम में आया। असांजा ॿिया महिमान आहिनि ज़ुबैर ख़ान PTI अॻवान। बहुत शुक्रिया ज़ुबैर साहब, आप प्रोग्राम में आए। नासिर साहब, पहिरीं मां तव्हां खां पुछणु चाहींदमि त इहो जेको नओं मकानी निज़ाम जो बिल मंज़ूर थियो आहे, सिंध लोकल गवर्नमेंट बिल 2013, इनखे तव्हां कीअं था ॾिसो? इन में जेके तजवीज़ूं मुख़्तलिफ़ पार्टियुनि खां घुराई वयूं हुयूं, पोइ तरमीमनि जी सूरत में उन्हनि खे शामिल कयो वियो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह जेके बि अवाम जी पॉपुलर डिमांड हूंदी आहे उन जे तहत ई पंहिंजा फ़ैसिला कया आहिनि। पहिरियों जीअं बिल पास थिया हुया, वरी हिकिड़ो पॉपुलर डिमांड जीअं आई, पीपल्स पार्टी उन ते नज़रसानी कई, वरी ॿियनि सभिनि पार्टियुनि खां उन में उन्हनि तजवीज़ूं वरितियूं, ऐं न सिर्फ़ु पार्टियुनि खां जेके चूंडियल हुयूं उन में ऐवान में, पर जेके ॿाहिरि बि हुया, ऐं सिविल सोसाइटी खां, ऐं जेके बि असांजा हुया जिन खे इन ते थोरी घणी ख़बर आहे, नो हाउ आहे, उन्हनि सभिनि खां उन्हनि खां तजवीज़ूं वठी ऐं इहो हिकिड़ो बिल जेको आहे मुतफ़िक़ा तौर ते पेश कयो वियो। ज़रूरु कुझु उन में कुझु तजवीज़ कुझु दोस्तनि जूं रहिजी वयूं हूंदियूं जंहिं ते थोरो घणो ॻाल्हाईंदा आहिनि, पर हे अदरवाइज़ जंहिं ते सभई मुतफ़िक़ हुया, उहो बिल जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी पेश कयो ऐं उहो असेंबली पास कयो, ऐं उहो तव्हांजे साम्हूं आहे। ऐं हमेशह पार्टी उहो ई कमु कंदी जेको सिंध जी अवाम जे ॻाल्हि हूंदी, सिंध जे मफ़ाद में हूंदी। तव्हांजी ॻाल्हि माफ़ कजो, कटी न करे अॻ में, छो त तव्हां कंटिन्यू भले करे वठो, पर इन खां अॻ में जेका तव्हां ॻाल्हि कई त पीपल्स पार्टी हमेशह उहे ई फ़ैसिला कया जेके अवाम में पॉपुलर रहिया, जॾहिं त ईअं न हो। पीपल्स पार्टी मुफ़ाहिमत जे तहत इत्तेहादी दोस्त तव्हांजी जेका हुई उनखे राज़ी रखण लाइ तव्हां मकानी निज़ाम जे हवाले सां उन में तरमीमूं कंदा रहिया। ईअं न आहे, उहे जॾहिं हिकिड़ो बिल पास थियो, पोइ जॾहिं उन जी मुखालफ़त साम्हूं आई त तव्हां ॾिठो हूंदो उन टाइम ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जॾहिं उहा ज़ाहिर आहे, जॾहिं हिकिड़ी ॻाल्हि उन्हनि पंहिंजी सम्झ मुताबिक़ हिकिड़ो बिल ठाहियो, पर उहो जॾहिं ॾिठऊं त आम माण्हू उन जे ख़िलाफ़ु उथी बीठा, सिंध जी अवाम खे उहो पसंदि न आयो, त उन्हनि वरी उन जो पंहिंजो फ़ैसिलो वापसि वरितो। त इहो बि त सिंध जी अवाम जी ॻाल्हि रखियऊं। ज़ुबैर साहब, मैं आपसे पूछना चाहूँगी, ये जो नया सिंध लोकल गवर्नमेंट बिल 2013 मंजूर हुआ है, इसको आप कैसे देखते हैं? PTI क्या कहेगी इसके हवाले से? शुक्रिया जी, आपने बुलाया, बड़ी आपकी मेहरबानी। देखिए जी, सिंध में हमेशा एक बड़ी प्रॉब्लम रही, वो ख़ासकर पीपल्स पार्टी और MQM का जो इत्तेहाद रहा, मैं समझता हूँ उससे पीपल्स पार्टी को भी बड़ा नुकसान हुआ, MQM को भी। वो ख़ासकर ये बल्दियाती जो निज़ाम है, साबका दौर में आपने देखा इसमें कई मरतबा तब्दीलियाँ हुई, और जब भी अगर MQM अगर कभी इससे बाहर हुई तो उसके बाद में जब इत्तेहाद हो गया तो दोबारा जो इसमें तब्दीली पैदा हुई। आपने देखा कि ओवरनाइट नाइट में रात को भी ये निज़ाम तब्दील हो गया। वो जब ये इत्तेहाद से बाहर हुए तो तब्दील हो गया, जब इत्तेहाद में आए तो फिर तब्दील हो गया। अच्छा, इस दफ़ा भी यही हुआ कि कई मरतबा कोशिश की गई, रहमान मलिक साहब, अल्ताफ़ हुसैन साहब से जाके मिले, वो कोशिश ये की गई कि MQM इत्तेहाद में शामिल हो जाए, लेकिन जब MQM इत्तेहाद में शामिल नहीं हुई तो ये भी बिल पास करा दिया गया, और काफ़ी कोशिश की जाए शामिल हो जाए। तो मैं समझता हूँ कि ये अगर सिंध के मुफाद में है तो कम से कम ये तमाम चीज़ें ना हों। अगर या तो बिल पास हो जाए या ना हो, तो ये तमाम चीज़ें जो इससे सिंध में शहरी और जो सिंध के हमारे जो भाई हैं, उन्होंने हमेशा ये महसूस किया कि इस निज़ाम के अंदर ये जो साबका जो इत्तेहाद की जो थी, इससे सिंध के अवाम को और शहरी लोगों को बड़ा नुकसान हुआ। तो मैं समझता हूँ कि जो भी निज़ाम है वो एक मरतबा उस पर शहरी लोग और सिंध के हमारे दही लोग एक मतलब मुत्तफ़िक हो जाएं, मगर ये जो ड्रामेबाजी होती है ये कम से कम ख़त्म हो जाए। ये क्योंकि अवाम जो है हमारे, वो आप समझ चुके हैं कि अगर इनके इत्तेहाद हो जाता है तो बल्दियाती निज़ाम कुछ और होता है, अगर इत्तेहाद ना हो तो भी निज़ाम कुछ और हो जाता है। तो कम से कम अवाम अब चीज़ को समझ चुके हैं, तो ये जो ड्रामेबाजी है ना, ये नहीं होनी चाहिए। अच्छा, इस दफ़ा जो हुआ है जबकि इनकी जो इत्तेहादी जमात है वो हुकूमत में नहीं है, तो अब जो ये तजवीज़ें भी जो है दूसरी पार्टियों से मंगवाई गई, उस हिसाब से तरामीम की गई, तो इसको आप कैसे देखते हैं? अब कुछ बेहतर हुआ है? नहीं, देखिए मैं समझता हूँ
دیکھیں سب سے بڑی بات یہ ہے کہ آج پوری دنیا کے اندر یہ بلدیاتی نظام جو ہے، یہ نظام جو ہے نیچے گراس لیول تک گیا ہوا، عام آدمی تک. اس سے پہلے جو نظام تھا وہ بھی تمام جتنا بھی نظام تھا وہ ناظم پہ آ کے رک گیا تھا. اس کی مرضی تھی کہ وہ پیسہ نیچے اپنے مخالفین کو دے نہ دے. لیکن حقیقت یہ ہے کہ یہ پیسہ جب تک نیچے کونسلر سے بھی نیچے کمیٹی تک نہیں جائے گا، جب یہ پاور نیچے جائے گا تو یہ اب اگر یہ بیوروکریسی میں آ کے پیسہ رک جاتا ہے نا، تو چاہے وہ سندھ کے لوگ ہوں چاہے شہر کے لوگ ہوں، لیکن جب تک یہ پاور نیچے تک نہیں جائے گا اس وقت تک میں سمجھتا ہوں یہ عوام کے پاس پاور نہیں جائے گا تو میں سمجھتا ہوں وہ پروگرام ہو نہیں سکتا. یہ بیوروکریسی تو دنیا کے اندر فیل ہوگی تو پاکستان میں کیسے کامیاب ہو جائے گی؟ اس سے ہٹ کے کہ شہری نظام اور بلدیاتی نظام جو ہے نا، اس کا پاور تو نیچے تک جانا بہت ضروری ہے. اور میں سمجھتا ہوں کہ یہ آپ دیکھ لیجئے گا انشاءاللہ، اگر بڑی کوشش ہو رہی ہے کے بی کے اندر، اگر یہ ہم 3 مہینے کے اندر اندر اگر وہاں ہم نے اپنے بلدیات کا نظام ہم پاور نیچے تک دے رہے ہیں، اگر وہاں چلا جائے گا تو یہ آپ کو ایک نمونہ نظر آئے گا، ایک سیمپل نظر آئے گا پاکستان کے اندر انشاءاللہ. اچھا ناصر صاحب، ان نئے جو بل منظور کयो वियो आहे मकानी निज़ाम जे हवाले सां، इन में इख़्तियारनि जी हेठी सतह ताईं मुंतक़िली मुमकिन बणिजी सघंदी? असल जेका मक़सदु आहे हिन सिस्टम जो या जेको पहिरियों रहियो आहे या जेका डिमांड आहे, मां तव्हांखे अर्ज़ु कंदुमि त जेका MQM जी बि डिमांड रही आहे या जीअं असांजा PTI जा दोस्त चवंदा, इवन इमरान साहब सां बि जेका ॻाल्हि ॿोल थी उहा इहा रही आहे त जेके चूंडियल माण्हू आहिनि इख़्तियारात उन्हनि वटि हुजनि. पहिरियों छा हुयो, जीअं हीअ जेका बेस ठाहियो वियो, जेको हाणे जेको बिल पास थियो आहे, उहो बेसिकली त बेस ठाहियो 1972 फेब्रुवरी में, जेको भुट्टे साहब इहो इन जो सिस्टम ॾिनो हुयो, पर उन में इलेक्शंस न थी सघिया. पोइ 1979 में उन खे थोरो मॉडिफाई करे चेंजिंग आणे वरी ज़ियाउल हक़ जेको आहे उहो ॾिनो, पर उहो कंट्रोल्ड हुन रखियो. हुन कंट्रोल्ड ईअं रखियो त जेके चूंडियल नुमाइंदा हुजनि उहे कारपोरेशनूं जेके ठाही वयूं उन्हनि खे कयो, चयो उन्हनि जे मथां कमिश्नर रखिया विया. जेके डिस्ट्रिक्ट काउंसिल्स हुयूं उहे DC जे अंडर रहियूं. ईअं ई हेठि सतह ताईं रहियो. हे जेको बिल आयो आहे इन में जेको चूंडियल माण्हू आहिनि उन्हनि खे बाइख्तियार कयो वियो आहे. उहे कमिश्नर, डिप्टी कमिश्नर, SDM या मुख़्तियारकार जे उन में न हूंदा त को उन जे ज़रूरत उन जे ॾिसंदा रहनि त उहे पावर्स ॾियनि या उहे फंड्स ॾियनि. PFC बि ठाही वई आहे त इन में त जेको प्रोविंशियल फाइनेंस कमीशन आहे उहो ठहे त उहो ॾिसंदो त कहिड़े इलाइक़े में कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे. उहे इंडिकेटर्स जेके आहिनि सेट कंदा, त जंहिंमें पॉपुलेशन बेस बि हूंदो ऐं पॉवर्टी वारे हुन ते बि हूंदो, बैकवर्डनेस ते बि हूंदो, या शहरी इलाइक़ो या जेको ॿाहिराड़ी जा इलाइक़ा आहिनि उहो उन में तय कंदो त हिन जेको डिस्ट्रिक्ट आहे या हे जेका म्यूनिसिपल कमेटी आहे, टाउन कमेटी आहे या यूनियन काउंसिल आहे, उन खे इन में छा ॾिनो वञे. त हिकिड़ो तमामु बहितरु निज़ामु आहे. ऐं साईं जेको लफ़्ज़ चयो ड्रामेबाज़ी, उहा ॻाल्हि न हुई. सियासी मसइलतूं हूंदियूं आहिनि जंहिंजे तहत सभु कुझु हर जाइ ते थींदो आहे. अॼुकल्ह असल छा आहे सिलसिलो, त जेके बि असां पॉलिटिकल वर्कर ई चऊं या जेके पार्टियूं थोरी घणियूं पॉइंट स्कोरिंग ज़रूरु कंदा आहियूं जॾहिं वेहंदा आहियूं किथे बि अची. हालांकि जेके असां गवर्नमेंट्स में आहियूं उन्हनि खे घटि में घटि ज़रूरु पंहिंजे पाण खे ज़रूरु ॾिसणु खपे. हाणे उते जिथे पंहिंजा इलाइक़ा आहिनि या जिथे पाण गवर्नमेंट में आहिनि उते जेका मसइलत वठनि, असां त उनखे ड्रामेबाज़ी नथा चऊं त उहा उते ड्रामेबाज़ी कई वई आहे. पहिरियों छा हुयो, पोइ छा हुयो, असांखे सभिनि लाइ इज़त आहे. साईं बि मुंहिंजो मोहतरम आहे, मुंहिंजो बुज़ुर्ग आहे. पर इहे ॻाल्हियूं पंहिंजी जाइ ते भई सियासी मसइलतूं हूंदियूं आहिनि, पर जेको पीपल्स पार्टी कयो जॾहिं ॾिठईं त माण्हुनि में उन जे मथां मुखालफ़त कनि था पिया त उहो पंहिंजो वापसि वरितईं. अच्छा नासिर साहब, जॾहिं त इहो बि जेको आहे सो ख़्यालु आहे त हिन वक़्तु मुतहदा तव्हां सां हुकूमत में इतिहादी कोन्हे का, इन जे करे जेके पीपल्स पार्टी जा जेके अॻवान आहिनि उन्हनि इंडिपेंडेंट थी करे इहो फ़ैसिलो वरितो आहे. जॾहिं त मुतहदा जॾहिं तव्हां सां गॾु हूंदी आहे त पीपल्स पार्टी जा अॻवान अहिड़ो को फ़ैसिलो न करे सघंदा आहिनि अवाम जे हक़ जे हवाले सां, छो त पीपल्स पार्टी जे अॻवाननि तरफ़ां अञा बि अहिड़ा बयान ईंदा रहनि था त जेकॾहिं मुतहदा तरफ़ां का बहितर तजवीज़ आई त पोइ अञा बि तरमीम करे सघिजे थी. छा बार्गेनिंग जी अञा का गुंजाइश अहिड़ी रखी आहे तव्हां? बार्गेनिंग जी गुंजाइश न आहे, बल्कि बहितरी त आणे सघिजे थी न. हे को सहीफ़ा त न आहिनि जेको बि ठाहियूं आहे इहो त माण्हुनि जी बहितरी थिए. त उन में असां का बि अहिड़ी सुठी तजवीज़ ईंदी. PTI सुभाणे KPK में का सुठी ॻाल्हि करे थी पई त उन खे जेका रीस न करणु कजे, हीस न कजे. सियाणा चवंदा आहिनि त असां छो न उनखे बि पंहिंजो करे सघूं था. जेका हिननि का सुठी हुते का
तजवीज़ ॾिनी आहिनि उन ते इंट्रोड्यूस कराई जेका उते कामयाबु वञे थी त असां सिंध में बि उहा कंदासीं। ईअं ई मुतहदा का चङी तजवीज़ ॾिए थी या फंक्शनल ॾिए थी, नून लीग ॾिए थी या सिविल सोसाइटी में अचे थी, तव्हां जहिड़ा लेखक या बा इख्तियार जेके बि आहियो, मीडिया जेके आहे उहे का असांखे सुठी तजवीज़ ॾिए थी त असां उहो बि उन में शामिलु कंदासीं। जुबैर साहब, पीपल्स पार्टी ने अभी भी दरवाजे खोल रखे हैं कि अगर मुत्तहिदा की जानिब से ऐसी कोई तजवीज़ आई तो तरमीम हो सकती है इस बिल के हवाले से, आप क्या कहेंगे? देखिए जी, मैं नासिर साहब से माज़रत चाहता हूँ अगर मेरे किसी अल्फाज से अगर इनका दिल दुखा है। देखिए मैं आपको बताऊँ, देखिए हम वो लोग हैं जो सिंध के अंदर हमने होश संभाला, इस सिंध की धरती पे रहते हैं, तो मैं वाहिद आदमी हूँ जिस मैंने सिंध के हकूक़ के लिए बड़ी जंग लड़ी है। 16 साल के अंदर 11-12 मरतबा जेल भी गया और सिंध हमेशा सिंध के हकूक़ की जंग लड़ी, हमेशा मेरा रिकॉर्ड है। वो कई मरतबा मैंने MP की सीट भी छोड़ी। तो मैं बहुत ज़्यादा सिंध से प्यार करता हूँ, धरती। ठीक, सबसे बड़ी बात ये मुझे बड़ा अफसोस होता है, पीपल्स पार्टी की इस मुल्क के अंदर बड़ी कुर्बानी है। वो ख़ासकर पीपल्स कारकुन का जो जाल है ना, उसने फांसी, सही मानों के अंदर फांसी है, कोड़े, बड़ी उनकी सियासी बड़ी जद्दोजहद है। लेकिन इन तमाम बातों के बावजूद इस पार्टी ने अपने साथ बड़ा जुल्म किया। ख़ासकर इस पार्टी की जो ऊपर की क़यादत है, बेनज़ीर भुट्टो, जुल्फ़िकार भुट्टो की कुर्बानियों की वजह से इनको इक़्तिदार मिलते रहे। और आज भी मैं समझता हूँ कि आज अगर पीपल्स पार्टी को सिंध के अंदर आज अगर सबसे ज़्यादा पाकिस्तान के अंदर आज इनके पास सीटें भी हैं तो उनकी कुर्बानी है। लेकिन हमेशा मैं समझता हूँ कि आज भी ये पोजीशन है कि एक तरफ जो है जब इनके लीडर बयानात देते हैं उसके बाद रहमान मलिक साहब का किरदार आता है, वो चले जाते हैं। उस वक्त आज भी अगर मुत्तहिदा कौमों में इनके पास शामिल हो जाए तो शायद यही जो बलदियाती निज़ाम है तब्दील हो जाएगा। एक तब वो जेन्युइन लीडरशिप है जो उसूल की सियासत करती है, एक तो वो जेन्युइन लीडरशिप है जो गैर उसूली सियासत करके कारकुनों के जज्बात का किसी का ख्याल नहीं करती। आज भी अगर वो ऊपर से आर्डर आ जाए कि नहीं तब्दील हो जाओ, तो ये जो बात कह रहे हैं नासिर साहब कि हम उनकी अच्छी तजवीज़ का मतलब नहीं है, अच्छी मकसद का तजवीज़ ज़ाती मुफादात जो हमने 5 साल देखा, ये 5 साल के अंदर सिर्फ मुफादात की सियासत होती रही। उस मुफादात की सियासत के अंदर हुकूमत से बाहर भी आया गया, उसके बाद जब मुफादात पूरे हो गए दोबारा मुफादात के पास गए, जिसकी वजह से आपने देखा रिज़ल्ट क्या हुआ, नुकसान बहुत ज़्यादा उठाया गया। तो मैं वो कह रहा हूँ आज भी अगर ऊपर से आर्डर आ जाए तो उसके बाद में फिर ज़ाती मुफादात के साथ हुकूमत में शामिल भी हुआ जाएगा और यही बलदियाती निज़ाम जिसकी आज सब तारीफ़ें कर रही है फिर तब्दील कर दिया जाएगा और उसकी तब्दीली भी हो जाएगी। तो कम से कम ये नहीं होना चाहिए। सिंध के आज भी अगर पूरे पाकिस्तान में अगर गुर्बत है, सबसे ज़्यादा सिंध और बलूचिस्तान के अंदर गुर्बत है। तो कम से कम जब उसूल की सियासत करनी है तो मैं समझता हूँ ये नहीं होना चाहिए। नासिर साहब, तव्हां छा चवंदव जेकर अॼु बि जेका आहे मुत्तहिदा हुकूमत में शामिल थिए थी, तव्हांजी हुकूमत ये पारां एक त वो बार-बार सियासतदान है कि इनका रिकॉर्ड मैं बहुत अच्छी तरह जानता हूँ, इनका रिकॉर्ड मुझे पता है। लेकिन पार्टी के अंदर जब सियासत होती है इंसान बहुत कुछ बर्दाश्त कर लेता है, ये उनमें से आज भी अगर मैं आपको कह रहा हूँ कि आने वाले वक्त के अंदर जैसे ने कहा अच्छी बातें हों तो सब तब्दील हो जाएगा। छा कुछ तब्दील थी सके थो ईंदड़ वक्त में अहिड़ी का जीअं ज़ुबैर साहब ॻाल्हि कई, अवामी मफ़ादनि जो ख़्यालु रखियो वेंदो या सियासी मफ़ादनि जो? अवामी मफ़ाद खे हमेशा पीपल्स पार्टी मद्देनज़र रखियो आहे। ॾिसो सियासी मसइलतूं हूंदियूं, हाणे साईं असांजो मोहतरमा बिल्कुल सियासी मसइलत के सियासी बाद कुर्बान हो जाता मसइलतूं है। अच्छा, हाणे सियासी मसइलतूं जॾहिं असां कयूं पीपल्स पार्टी करे मुल्क ऐं सूबे जे मफ़ाद में त उहे ॾाढियूं मायूब आहिनि। जॾहिं असांजे दोस्त जी पार्टी जंहिं सूबे में हुकूमत ठाही आहे उन में सभिनि खे गॾु मिलाए उते हुकूमत ठाहे त उहो सियासी मसइलत नाहे। जेके बिल्कुलु जुदा जुदा हिकिड़ा सिरा हुया जंहिंमें हाणे अॼु ॾिसो त जेका KPK जी गवर्नमेंट आहे उन में कहिड़ियूं कहिड़ियूं पार्टियूं वेठियूं आहिनि, जंहिं ते वधि में तनक़ीद कई वेंदी आहे मुशर्रफ साहब ते, त उन जा जेके माण्हू उन्हनि खे न खयां वेंदा। अॼु ॾिसो त KPK जी गवर्नमेंट में उन जा वज़ीर जेके उन जे दौर में वज़ीर हुया
उहे आहिनि या न आहिनि। हाणे ॿिया सभु कनि त ॾाढो सुठो आहे। पीपुल्स पार्टी वीचारी जेका बि ॻाल्हि करे त उन ते तनक़ीद थिए थी पई। पीपुल्स पार्टी जे कारकुननि कुर्बानी ॾिनियूं, हुन लाइ वॾी इज़त आहे, एतिराम आहे, पर पीपुल्स पार्टी वाहिद पार्टी आहे जंहिंजी क़यादत बि कुर्बानियूं ॾिनियूं। अॼु असांजी क़यादत शहीद बि थियल आहे, पर असांजी जेका मौजूदा क़यादत आहे, आसिफ अली ज़रदारी साहिबु जेलनि में न रहियो आहे, केतिरा अरसा सालनि जा साल हुन जेल में रहियो आहे, टॉर्चर सटान, त उहा कुर्बानी न आहे। त मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त जेका पीपुल्स पार्टी हमेशह हदफ़ थींदी आहे तनक़ीद जो, उहो जेका ॻाल्हि करे उहा ग़लति आहे। बाक़ी ॿियो जेको बि करे, अॼु छा थो थिए पियो, जेके ॿिया तनक़ीद कंदा हुया, अॼु उहे हाणे जीअं साईं चयो त असां त हलो MQM सां जेका गॾिजी पंहिंजे मुल्क जे मफ़ाद में, सिंध जे मफ़ाद में हिकिड़ो स्मूथली का शइ हले त ठीकु आहे। KPK में मुशरफ जे ज़माने जा वज़ीर बि शामिलु थियनि, जमायत इस्लामी बि हुजे, ऐं ईअं ॿियूं पार्टियूं जिन सां सख़्तु लहजनि में ॻाल्हायो वियो हुजे, उहे जॾहिं सभु शामिलु हुजनि त उते कामयाबी जी दलील आहे। असां कयूं त ग़लति। हाणे हुन लाइ मां साईं पाण ई हुनजो जवाबु ॾे, उहे न आहिनि छा? इहे जे न आहिनि ॻाल्हियूं ऐं उते उहे वज़ीर हुन में शामिलु न आहिनि ऐं उहे सभु इत्तेहाद न आहे ठहियलु, जंहिंसां इलेक्शन में अलाए छो त अॼु मीडिया जो दौरु आहे। अॼु तव्हां वटि अॻे टेप रिकॉर्ड न आहे, अॼु तव्हां वटि वीडियो रिकॉर्डिंग्स आहिनि। त वीडियो रिकॉर्डिंग्स में जेके जलसा कया विया हुया, जेके वॾा वॾा उते दावा कया विया हुया, जिन माण्हुनि खे अलाए छा जो छा चयो वियो हुजे, अॼु उहे जॾहिं सभु शामिलु हुजनि उन हुकूमत में त उहो ठीकु आहे। ज़ुबैर साहब, इसका मैं जवाब आपसे ज़रूर चाहूँगी, लेकिन ब्रेक के बाद ब्रेक ले लेते हैं। नाज़रीन, वक्त हुआ ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। जी ज़ुबैर साहब, देखिए जी, बात ये है कि अभी हमें 3 महीने पूरे नहीं हुए और हमारी मीटिंग हुई थी 15 दिन पहले। तो हमने पूरा KPK के अपने मंशूर का भी जायज़ा लिया, अपने एजेंडे का भी जायज़ा लिया। तो अगर हम 3 महीने में और 6 महीने के अंदर अगर हम अपने मंशूर के मुताबिक, अपने एजेंडे के मुताबिक हम KPK को एक मॉडल ना बना सके और अपनी तमाम उस एजेंडे पे अमल होता हुआ नज़र नहीं आया जो, तो शायद हम हुकूमत से अलग हो जाएंगे, हम अपोजिशन में बैठ जाएंगे। क्यों? हम किसी भी हालत में अपने मंशूर पे, अपने उसके मुताबिक उस एजेंडे पे अमल करना चाहते हैं और पूरे बल्दियाती निज़ाम को पावर जो है डिवीज़न तक, नीचे तक लेके जाना चाहते हैं, जो तमाम आपको शायद 1 महीने के अंदर अंदर तमाम आपको चीज़ें नज़र आ जाएंगी। अच्छा, ऐसा कौन सा? अच्छा, अब मैं बता, नहीं मेरी ये बात सुनिए। लेकिन यहाँ पूरे 5 साल तक इन्होंने सियासत की, जिसमें ANP, MQM, पीपल्स पार्टी। आप देखें इस पूरे 5 साल में आप देख लें, ताकि क्लीन देख लें, अगवा तबाह तामान देख लें, भत्ता माफिया देख लें, ये सारी चीज़ें मुसलसल होती रहीं। उसके बाद में कई मोड़ पे ऐसा हुआ कि मीटिंग हुई, रात को मीटिंग हुई, उसके बाद दूसरे दिन से कुछ महीने, 1 महीना 10 दिन 15 दिन के लिए ख़त्म हो गई। इस तमाम चीज़ें रिकॉर्ड के ऊपर मौजूद हैं। तो इस 5 साल तक इत्तेहाद भी चलता रहा, लॉ एंड ऑर्डर की पोजीशन भी आपके सामने रही, उसके बाद ख़त्म नहीं हुआ। लेकिन हम इस अरसा लंबा गुजारेंगे नहीं। ये सारी चीज़ें मुझे दोहराने की ज़रूरत नहीं है। ये प्रिंट मीडिया हो या इलेक्ट्रॉनिक मीडिया हो, ये सारी चीज़ें जिस तरह होती रही हैं, जो कुछ इस शहर के अंदर या सूबे के अंदर होता रहा, हर चीज़ यहाँ इल्म में है। हमारा मकसद क्या है? हम सिर्फ तहरीक इंसाफ ही ये चाहती है। आज तहरीक इंसाफ का जो है, आप देख लें, हर चीज़ रिकॉर्ड के सामने है। इसमें सबसे ज़्यादा इसमें जो है, हम देखें पीपल्स पार्टी ने जो हकीकत है ना, हम उसका एतराफ़ भी करते हैं। पीपल्स पार्टी ने बड़ी तनकीद भी बर्दाश्त की। पीपल्स पार्टी ने बहुत ज़्यादा वो बातें बर्दाश्त की जो मुस्लिम लीग नून नवाज शरीफ बर्दाश्त भी नहीं कर सकेगी। देखें, आज हो सकता है पीपल्स पार्टी 5 साल तक तो बहुत कुछ बर्दाश्त कर भी चुकी ना, जो भी उसने करप्शन की, बहुत कुछ कहा गया, बर्दाश्त भी किया। मुस्लिम लीग नून तो पूरा 1 साल भी बर्दाश्त नहीं कर सकेगी। आप ये देख लीजिएगा जो आपको हालात अभी तहरीक इंसाफ में आप देख रहे हैं, पंजाब के अंदर जो एहतजाज उसका हक था, उसके बाद ही बर्दाश्त नहीं कर सकी। इसके साथ है कि चाहे वो मेडिकल पे हो या डॉक्टर हो या नर्सें हों, उसके बाद में सबको लाठी और डंडे से पुलिस स्टेट बना के चलाने की कोशिश करे, जो नहीं हो सकेगा। तो ये क्रेडिट भी हम दे रहे हैं कि जो भी इन्होंने खामी की थी उस पर बर्दाश्त भी किया,
تو میں سمجھتا ہوں مسلم لیگ نون تو یہ بھی برداشت نہیں کر سکے گی، تو بڑا مشکل ہے. ہم پر تنقید ہو رہی ہے کہ ہم نے بہت سی جو باتیں کی تھیں، ہم پہ تنقید بھی ہو رہی ہے اور ہم انشاءاللہ برداشت بھی کریں گے. آپ فکر نہ کریں ناصر صاحب، ہم انشاءاللہ اپنے منشور پہ عمل بھی کریں گے، انشاءاللہ کوشش کریں گے انشاءاللہ. اچھا، مکانی نظام کے حوالے سے مختلف دورن میں ان میں ترمیموں بھی تھیندیوں رہیوں آہن. عامرن کے دور میں کافی قانون ٹھیا جڑیا، پر کو بھی ان وقت تائیں عوام کے بہتر نتیجہ نہ ڈئی سگیو ہے. ان جا کیڑا سبب آہن؟ بہتر نتیجہ تاں چھا تھا ان جی کرائٹیریا تاں چھا رکھیو؟ عوام بہتر نتیجہ چھا ہوجن ان جا؟ عوام تو ان جو فائدو نہ پہنچی سگیو ہے، جیکا حالت ہوئی مکانی हिकिड़ो डिबेटेबल इशू आहे. इन ते तव्हां प्रोग्राम रखी सघो था जंहिंमें टाइम घणो खपे तव्हांखे बि. इलाही कम थिया. हर जेको बि निज़ाम हूंदो आहे उन में ज़रूरु बहितरियूं बि हूंदियूं आहिनि, ख़ूबियूं बि हूंदियूं आहिनि, ख़ामियूं बि हूंदियूं आहिनि. माण्हुनि जे मथां मुनसिर करे थो पियो त उहे कमु सही कंदा या नथा कनि. असांजो मौक़िफ़ इहो ई आहे त सिस्टम खे बहितर बनायो वञे. असां वटि प्रॉब्लम इहो थो थिए त उहा कंटिन्यू नथो हले. हिकु ॿ टेन्यूर हले थो, वरी ॿियो सिस्टम अची थो वञे. ॾिसो था जमहूरियत बि अञा ताईं उहो ई तनक़ीद ते आहे त बाबा इहे जेके असेंबलियूं आहिनि इहे ई कुझु कोन था करे सघियूं आहिनि. त बल्दियाती निज़ाम त वरी इन्हनि जो ठहियलु हूंदो आहे. उन ते तव्हां कीअं था इहो रखो त उहो तमामु वधीक ॾींदो रिज़ल्ट ॾींदो. जॾहिं असांजी असेंबलियुनि ते ई हमेशह तनक़ीद थींदी रहे थी, उनजो बि सबबु आहे. सबबु इहो आहे त हे हलनि कोन थियूं. कॾहिं मार्शल लॉ लॻी थो वञे. शुरूअ खां वठी पाकिस्तान जी तारीख़ खणी तव्हां ॾिसो. हाणे बि जेके बल्दियाती निज़ाम आहिनि उन्हनि खे बि कंटिन्यूटी नाहे. कुझु हलंदा, हिकु ॿ टेन्यूर हलंदा, उहो ईअं थो थिए त बाबा उन्हनि खे बहितरी आणण जी बजाए त उनखे बहितर कयो वञे, उनखे ख़तमु कयो थो वञे. वरी हाणे जेको नओं कानून आयो आहे, असां पुरुमीद आहियूं त उन में बहितरी अचे. असां इमरान ख़ान खां बि पुरुमीद आहियूं त KPK में अहिड़ो सुठो प्रोग्राम ॾींदा जंहिंमें माण्हुनि खे वधीक फ़ाइदो थिए. ऐं ज़रूरु असां उन जूं चङियूं शयूं जेके आहिनि उहे हिते बि एडॉप्ट कंदासीं. बाक़ी पीपल्स पार्टी जेका आहे उहा हमेशह कयो आहे त बहितरी थिए. ऐं जंहिं नमूने सां हुन हुकूमत हलाई 5 साल, जीअं साईं जी वॾी महिरबानी साईं कुझु उनखे मञता कई, जेके पीपल्स पार्टी जेतिरो बर्दाश्त कयो. हाणे तव्हां ॾिसो त बलोचिस्तान में ARY ते केस थियो आहे. थोरी घणी ॻाल्हि ते मीडिया ते हाणे केस थियण शुरू थी विया आहिनि. ईअं ई ॿियनि जायुनि ते ईअं ई थिए थो पियो. पर असल जीअं वरी लॉ एंड ऑर्डर जी ॻाल्हि थी, ॾिसो लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन ते असांजा केतिरा जवान शहीद थियनि था. सभु ॻाल्हि थी आहे. हिते बि जेको प्रॉब्लम आहिनि उनखे फेस कयो वञे थो पियो. पर ईअं प्रॉब्लम खे नासिर साहब फेस त कयो पियो वञे, पर उन्हनि खे हल करण जी तरफ़ बि त वठी वञे. उन में को बहितरी त नज़र नथी अचे न प्रॉब्लम जी. अगरि तव्हां लॉ एंड ऑर्डर जी ॻाल्हि कयो था जी, त लॉ एंड ऑर्डर जे सिलसिले में काफ़ी बहितरी आई बि आहे. ऐं पर ज़ाहिर इंसिडेंट थी बि वञनि था इलाही जायुनि ते. 12 खां वधीक माण्हू डेली जेके से टारगेट करे मारिया था वञनि. बिल्कुलु उहा ग़लति ॻाल्हि आहे. ऐं असल में ॻाल्हि इहा आहे त हिते जेका 2-3 शयूं हलंदियूं पई. हिकु त जेको इहा साईं जंहिंजी ॻाल्हि कई, जे कुझु माफ़ियाज़ बि आहिनि, पर इन्हनि माफ़ियाज़ खे जेका सपोर्ट आहे हाणे उहा इंटरनेशनल हुन ते आहे. जेके दहशतगर्द आहिनि, जेके ॿिया मुल्क आहिनि, उहे इन में इन्वॉल्व थी विया आहिनि, त उन्हनि खे अञा हथी मिले थी. इहो त कराची जे हवाले सां जेको आहे सो हिकिड़ो ठही चुको आहे. पर सिंध जा जेके ॿिया शहर आहिनि उते छा अहिड़ी सूरत हाल आहे? उते कहिड़ी माफ़िया आहे? छो त उते बि माण्हू ॾींहं जो नथो घुमी सघे. धाड़ेलनि जो राज लॻो पियो आहे. ईअं न आहे, काफ़ी बहितरी बि आई आहे, पर काथे काथे प्रॉब्लम्स आहिनि. पर हाणे इहो ॾिसो, इहो छॾो, पीपल्स पार्टी ते तव्हां तनक़ीद नथा करे सघो. KPK में हेॾो वॾो वाक़ियो थियो, जेल वारो तव्हांजे साम्हूं आहे. पंजाब में इलाही वाक़िया अचनि था, बलोचिस्तान में इलाही वाक़िया थियनि था. इन्हनि जी भेट में ॾिसो त सिंध में इलाही बहितर हले थो पियो सिलसिलो. पर वरी बि फिरी गिरी वरी जेको टारगेट आहे उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे. तव्हां मां इहो नथो चवां को सफ़ा ईअं खीर ऐं माखीअ जूं हिते नदियूं थियूं आहिनि, अमन अमान आहे, शींहं ॿकरी गॾु था पीअनि, ईअं बि न आहे. पर तव्हांजे भेट कयो न. तव्हां जेके दोस्त असां ते तनक़ीद कनि था अॼु ॿियनि पार्टियुनि वारा, जिते जिते हुननि जी हुकूमत आहे उते छा आहे. पर असां चाहियूं था त हिन में बहितरी अचे. असांजो चीफ मिनिस्टर साहिबु इंतिहाई सीनियर माण्हू आहिनि, एक्सपीरियंस्ड आहिनि. उन्हनि हाणे उन में काफ़ी मीटिंग्स बि कयूं आहिनि. पर असां सां रेंजर्स बि सहकार करे हर पार्टी चाहे थी, गवर्नमेंट तव्हांजी बि चाहे थी, पर सिर्फ़ चाहिण सां त न अमली तरह न ते के उपा वठंदे नज़र न पिया अचनि. सिर्फ़ मीटिंग्स बयाननि ताईं जेके से अमली तौर ते अञा अपा न हुजनि त अञा हालत वधीक ख़राब हुजे, वधीक सूरत हाल अबतर हुजे हिते. ज़ुबैर साहब, मैं आपसे पूछना चाहूंगी कि बल्दियाती निज़ाम के हवाले से
جو ترامیم کی گئی ہمیشہ مارشالاؤں کے دور میں کی گئی ہے، جمہوری حکومت کے دور میں جو اس میں ترامیم کی گئی ہیں، کیا فرق ہے اس میں ترامیم جو مارشالاؤں کے دور میں کی گئی ہیں اور جمہوری حکومتوں میں جو کی گئی ہیں؟ دیکھیں صحیح معنوں میں ماشاء اللہ دور میں صحیح معنوں میں کبھی بھی عوام نے جب بھی ماشاء اللہ آیا ہے نا تو جمہوریت کو لوگوں نے جمہوری دور میں اتنی زیادتی ہوئی ہیں، اتنا ظلم ہوا، اتنا سب کچھ ہوا، اس کے بعد ماشاء اللہ آیا. وہ آپ نے دیکھیں ماشاء اللہ جب بھی آیا تو لوگوں نے اس کو کیوں ایکسیپٹ کیا؟ ایکسیپٹ اسی لیے کیا کہ یہ جمہوری دور جو ہے، تو جمہوری دور کے اندر بھی لوگوں نے آخر میں لوگوں نے کہا اس سے تو ماشاء اللہ ہی بہتر تھا. آپ دیکھ لیں آج لوگ مشرف ہو یا کوئی بھی ہو، ان کو لوگوں نے کبھی بھی ایکسیپٹ نہیں کیا، ذہنی طور سے ایکسیپٹ نہیں کیا. لیکن آج یہ دیکھ لیں لوگ ڈالر یاد کرتے ہیں کہ ڈالر کتنے کا تھا. آج لوگ مہنگائی کو یاد کرتے ہیں کہ یار مہنگائی اتنی ہو گئی. تو سوال یہ کہ اگر جمہوریت کے اندر بھی لوگوں کو ڈکٹیٹرشپ نظر آتی ہے تو کہتے ہیں پھر اس جمہوریت کا فائدہ کیا؟ عام دیکھیں جتنا تعلیم یافتہ طبقہ ہے، جو پڑھا لکھا طبقہ ہے، وہ تمام لوگ جو ہے نا وہ حقیقت میں وہ تمام لوگ تو سمجھ سکتے ہیں. لیکن ایک عام آدمی جب وہ مہنگائی کے تلے اتنا رون دیا جائے گا، وہ ظلم کی چکی میں پھنسے گا، وہ تاجر کلنگ ہے، بھتہ خوری ہے، تمام چیزیں ہیں، تو وہ پھر کہتا ہے کہ اس جمہوریت کا کیا فائدہ؟ اس کو جمہوریت نظر نہیں آتی. وہ پھر اس کو اپنا دیکھتا اغوا، غنڈہ گردی، بھتہ، مافیا، تمام چیزیں نا، تو وہ پھر کہتا ہے کہ اس جمہوریت کا مجھے کیا فائدہ؟ تو کم سے کم یہ 5 سال جو گزرے ہیں نا، تو میں سمجھتا ہوں کہ اس کے اندر وہ جمہوریت جو ہے اس میں جمہوریت کے اندر بھی پھر ڈکٹیٹرشپ نظر آئی ہے. تو خدا کے واسطے اب جو جمہوریت ہے آپ دیکھ لیں، یہی لوگ جو وعدہ کر رہے تھے کہ ہم کشکول توڑ دیں گے اور یہ کریں گے، آتے کے ساتھ ہی انہوں نے پہلا IMF سے لیا، ابھی پھر دوبارہ اب وہ کہتے ہیں جی ہم تو یہ تمام چیزیں ہمیں کریں. لیکن جتنا بھی انہوں نے بوجھ ڈالا اسی غریبوں میں ڈالا. جتنا اوپر کا طبقہ سرمایہ دار تھا یا جو جیسے ان کا آپ دیکھ رہے ہیں ان کو کوئی بوجھ نہیں ڈالا. تو کم سے کم اب ان تمام پارٹیوں کو کم سے کم جمہوریت کا نعرہ لگانے کے علاوہ عوام کو ریلیف نہیں نظر آ رہا. یہ تو نہیں نظر آ رہا، تو کم سے کم کچھ نہ کچھ اب جتنی دیکھیں پیپلز پارٹی تھی، اس کو اگر پنجاب سے سب جگہ سے صفایا ہو گیا، تو اب اگر اس کو کچھ سیٹیں ملی ہیں تو کم سے کم انہیں وہ کردار ادا کرنا چاہیے کہ پیپلز پارٹی تو وہ پارٹی ہے کہ جس نے صحیح معنوں میں لوگوں کو آزادی دلائی. تو اب ان کو کچھ نہ کچھ وہ ان کو ریلیف ملا ہے کہ کوئی جشن منایا جا رہا ہے، تو کم سے کم یہ جینین سیاست کریں. ان کو جینین سیاست کرنی چاہیے. تو یہ وہ سیاست نہ کریں تو اب ہمیں خوشی ہے، اس لیے کہ پیپلز پارٹی اس پاکستان کی جو ہے وہ پارٹی ہے جس نے صحیح معنوں میں سیاست کی. اس کے ورکر کی بڑی قربانی ہے. ہمیں خوشی ہوگی کہ یہ پارٹی دوبارہ پاکستان میں بڑھے. لیکن اگر یہ بلیک میلنگ پہ آ کے اگر یہ پارٹی اپنے آپ کو دوبارہ وہاں لے جائے گی، اب آج نون لیگ پھر اسی ڈگری پہ چل رہی ہے کہ انہیں نون لیگ کو ختم کرنے کی ضرورت نہیں ہے، ان کو اپوزیشن کی ضرورت نہیں ہے. وہ خود ایسے کام کرتے ہیں کہ وہ خود بخود پچھلی مطلب جیسے ختم ہو گئے. میں سمجھتا ہوں شاید یہ 2 سال سے زیادہ نون جو ہے وہ قائم رہ ہی نہیں سکے گی، اس لیے کہ انہوں نے آپ دیکھ لیں جس طرح وہ حکومت چلا رہے ہیں، وہ پولیس کے ذریعے اسٹیٹ کے ذریعے حکومت چلانا چاہتے ہیں. تو ان کو اپوزیشن کی ضرورت ہی نہیں ہے. یہ خود بخود میں سمجھتا ہوں وہ کام کر رہے ہیں کہ ختم نہیں کر سکتے. اچھا ناصر صاحب، ماہرن جو इहो बि चवणु आहे त नओं जेको जहिड़ो आहे मकानी निज़ाम जे शुरू थियण खां पोइ थियण जो इम्कान आहे उहो आहे माली विर्छ. छो त नए कानून तहत माली विर्छ आबादी जी ज़रूरत जी बुनियाद ते करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे. जेकॾहिं ज़रूरत तहत कंहिं इलाइक़े में वधीक पैसा जारी कया विया त ॿियनि इलाइक़नि जा नुमाइंदा उन ते शिकायत न कंदा. मां तव्हांखे पहिरियों अर्ज़ु कयो त PFC ठहियो आहे, प्रोविंशियल फाइनेंस कमीशन. उन में हिकिड़ा इंडिकेटर्स सेट आहिनि जंहिं ते सभु मुतफ़िक़ थींदा. उन हिसाब सां जॾहिं विर्छ थींदी त कंहिंखे बि उन ते एतिराज़ु न हूंदो. पहिरियों छा हूंदो हुयो त जेको बि इलाइक़ो हुजे उन में चीफ मिनिस्टर जिथे चाहे वधीक पैसा ॾेई छॾे, या ॿियो जेको को बि पंहिंजे सवाबदीद हुन मां जेतिरो वणेसि ॾेई छॾे. पर हाणे उहो सवाबदीद पंहिंजी जाइ ते हूंदी, पर हिकिड़ो जेको क्राइटेरिया ठही वेंदो, हिकिड़ो जेको हर कंहिंजे लाइ फार्मूलो ठही वेंदो, उन ते सभु बीहंदा. कहिड़ी बुनियाद ते उहो फार्मूलो ठहंदो? उन में 3-4 ॿुधायो इंडिकेटर्स उन्हनि रखिया आहिनि. हिकिड़ो पॉपुलेशन, हिकिड़ो बैकवर्डनेस आहे, ऐं हिकिड़ो जेको आहे त जेके सिटीज़ आहिनि, सेकेंडरी सिटीज़ जंहिंखे चयो वञे थो पियो, जेके नंढा शहर आहिनि, त हर कंहिंजी ज़रूरत पंहिंजी आहे न. त उन हिसाब सां उन्हनि जायुनि ते उहे फंड्स रखिया वेंदा ऐं उन ते कंहिंखे एतिराज़ु न हूंदो. इहो जहिड़ो ख़तमु करण लाइ PFC ठही आहे. ॿियो मां अर्ज़ु कंदो हलां त डिक्टेटरशिप जी तशरीह छा आहे.
डिक्टेटरशिप साईं जेका ॻाल्हि कई जी, बिल्कुलु। त डिक्टेटरशिप जी तशरीह इहा ई हूंदी आहे त जेको ॿिए कंहिंजी ॻाल्हि न मञे, मुतलक अनान हुजे, कंहिंजी ॻाल्हि ई न ॿुधे। पर असांजी गवर्नमेंट अहिड़ी का बि ॻाल्हि न कई, हुन त सभिनि खे गॾु वठी हलिया, तनक़ीदां बर्दाश्त कयूं ऐं कई फ़ैसिला कयूं, पर जॾहिं ॾिठूं त उहे फ़ैसिला नथा हलनि त उहे वापसि वठूं। डिक्टेटर त कॾहिं पंहिंजो फ़ैसिलो वापसि न वठंदो आहे। ऐं पर मुंहिंजे अर्ज़ु करण जी इहो आहे त असां जे कॾहिं कंहिं अमीर अल मोमिनीन ठहण जी कोशिशि त न कई। ॿियनि पार्टियुनि खे जॾहिं वॾो मैंडेट मिलियो त उहो अमीर अल मोमिनीन ठहण जी कोशिशि शुरू थी वई हुई, जे तव्हां थोरो पास्ट में वेंदव। ईअं ई ॿियनि खे बि जेको पावर्स हाणे मिलंदा, उहे उन्हनि जी कारकर्दगी बि तव्हांजे साम्हूं हूंदी, जेका असां अलाए कहिड़े तरीक़े सां असांजी लीडरशिप हे जेके 5 साल आहिनि उहे पूरा कया। असांजा वज़ीर आज़म लाथा विया, असांजा वज़ीर जेलनि में पिया, ऐं अलाए ॿिया कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं थियूं जेके पोइ साबित बि न थियूं। छड़ो हिकिड़ो इल्ज़ामात दर इल्ज़ामात हुया जिन खे पीपल्स पार्टी फेस कयो, उन जे बावजूदि हुन हिकिड़ो जमहूरी पूरो कयो पंहिंजो पीरियड। ऐं पहिरियों दफ़ो जेके तरमीमियूं थियूं, 18 तरमीम जेका थी, आइन ते पहिरियों दफ़ो अमल थियो, उन पासे जो कॾहिं कोई क्रेडिट नथो ॾे। त NFC अवार्ड पास थियो, सूबनि खे इख़्तियारात जेके आहिनि मुंतक़िल थिया, हिकिड़े सदर पंहिंजा इख़्तियार जेके आहिनि उहे चूंडियल वज़ीर आज़म ॾे मुंतक़िल कया। ॿियूं अहिड़ियूं घणियूं ॻाल्हियूं थियूं, इन ते कोई नथो वञे ऐं इहो ई चयो वञे थो बसि उहो हिकिड़ो तनक़ीद करणी आहे। मां साईं जी ॻाल्हि नथो कयां, पर आम जेको बि हलंदो आहे सिलसिलो, त सभु चवंदा आहिनि बाबा पीपल्स पार्टी वारे। असांजो मेन तनक़ीद वरी असांजे सदर साहिब ते थींदी आहे, जंहिं इहो सभु कुझु कयो, जंहिं पंहिंजा इख़्तियारात चूंडियल वज़ीर आज़म खे ॾेई छॾिया, जे अॼु को वज़ीर आज़म जंहिं 58 जेका 2B जेका हूंदी उहा ख़तमु कई, 58 2B जंहिंजो वॾो हिकिड़ो हूंदो त उहा कंहिं महिल बि सदर गवर्नमेंट ख़तमु करे सघे थो, उहे पंहिंजा इख़्तियारात हुन ॾिना। अॼु सुकून सां को वज़ीर आज़म वेठो आहे त उहो मरून मिनत आसिफ़ ज़रदारी जो आहे, या पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़यादत जो आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत जो आहे जेका पोइ टेन्योर पूरो कयो। मैं आखिरी कहना, देखिए जितनी बातें नासिर साहब से की ना, ये आम गरीब आदमी के सर से गुजर जाती है। उसको चाहिए सबसे बड़ी बात अपना रोज़गार चाहिए, उसे चाहिए अपने घर का चूल्हा जलते रहे, उसको ऐसी नहीं चाहिए कौन गया। अब तमाम आपकी कराची की बड़ी बड़ी इंडस्ट्री बांग्लादेश शिफ्ट हो गई, सिंगापुर शिफ्ट हो गई, वो बेरोज़गार हो गया, वो खुदकुशी कर रहा है तमाम, उसको इन तमाम बातों से वो फ़र्क नहीं पड़ता। वो ये कहता है कि मेरे पास पैसे नहीं है, रोज़गार नहीं है, मैं ये सब चीज़ें कहाँ, उसका मसला हल नहीं हुआ। वो तमाम इंडस्ट्री ख़त्म, ये ख़त्म, बेरोज़गारी, खुदकशी, लॉ एंड ऑर्डर, टारगेट किलिंग, तमाम चीज़ें वो ये देखता है। तो हुकूमत का काम है इस चीज़ को ख़त्म करना। जब वो इस चीज़ पे कंट्रोल नहीं कर सकती ना, तो तमाम आपकी ये बातें एक आम आदमी सुनने को तैयार नहीं है। जब ये रिलीफ उसको मिलेगा ना, वो उस गवर्नमेंट को कहेगा यार ये गवर्नमेंट वेलकम, ये मुझे चाहिए। तो ये ज़रूरी है तमाम चीज़ें ना। वो अखबार में होटल में बैठ के ऊपर की हेडलाइन पढ़ता है, उसकी तफसील में नहीं जाता कि तफसील में क्या है। वो एक अखबार 20 आदमी पढ़ रहे होते हैं, वो ये देखता है कि मुझे अंदर क्या चीज़ कितने की मिल रही है, उसको वो चाहिए। नहीं थोड़ो रिस्पॉन्ड जी, जी बिल्कुल। ये जेके मां ॻाल्हियूं कयूं, जेके ये जे फर्स्ट टाइम जेको आइन ते मुकमल जेको अमल थींदो त पोइ इन जो लाभ लहंदो, इन जी बहितरी या आवाम खे जेका ईंदी या पोइ ईंदी न, इन जे करे सॼो कुझु थियो। पहिरियों इहे कॾहिं शयूं न थियूं, इहा हालत छो थी, अॼु इंडस्ट्री तो छो वई, शयूं महांगियूं छो थियूं, ॿियूं ॻाल्हियूं छो असांखे एॾियूं मुश्किलात आहिनि। साईं सही थो चए, साईं वारी ॻाल्हि 100% सही आहे, पर इहे न, हे ॾिसो, हे जॾहिं हे अमल थियो, जॾहिं आइनी सुधारा आया आहिनि, हिन हुकूमत पीपल्स पार्टी जी हुकूमत जेके कया, उन्हनि जो हाणे लाभ लहंदो न, हाणे माण्हुनि खे इन जी बहितरी नज़र ईंदी। त इहे त पीपल्स पार्टी कई न, घटि में घटि इन ॻाल्हि खे त मञियो वञे न। मां साईं जी ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहियां, पर इहे सभु शयूं इन जे तसलसुल में थींदियूं। जेको पीपल्स पार्टी पंहिंजा पोयों 5 साल गुज़ारिया, जेको आइनी सुधारा आंदा, उन्हनि जो जेको हाणे फ्रूट चओ उन जो, या उन जो जेको फल आहे, वो हाणे आज भी वही नवाज शरीफ, वो मेट्रो बस चला दूंगा, ये कर दूंगा, अंडरग्राउंड रेलवे चला दूंगा, ट्रेन चला दूंगा, वो 5 साल तक वो ये देखते रहेंगे। बात वही। प्रोग्राम जो वक्त ते ख़त्म थो थिए, महिरबानी मां ॿिन्ही महिमाननि जी। नाज़रीन, सुभाणे ताईं ॾींदा इजाज़त, अल्लाह वारे।